नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सामारो में ख़बर ॾींदा हलूं त सामारो शाख तालके सिंधड़ी जे शहर हिंगोनो में जमियत अहले हदीस सिंध तालका सिंधड़ी तरफ़ां अमर जलील खिलाफ़ ज़िले अमीर मौलाना नूर अहमद लाशारी जी क़यादत में शान रबिउल आलमीन रैली कढी वई है, जंहिंमें जमियत अहले हदीस ज़िले मीरपुर ख़ास ऐं अमरकोट जे अमीर मौलाना नूर अहमद लाशारी, हाफ़िज़ कासिम जमियत अहले हदीस तालके सिंधड़ी जे अमीर बरकत अल्लाह शर, जमियत उलमा इस्लाम जे ज़ुल्फ़कार शर, अहले सुन्नत व जमायत जे कासिम चांडियो खिताब कयो। अॻुवाण पारां सिंध हुकूमत खां अमर जलील खिलाफ़ सख़्त कार्रवाई जी घुर कई है। अॼु जो जेको एहतजाज आहे इन हवाले सां आहे त असांजे मुल्क पाकिस्तान जे हिकिड़े सिंध जे हिकिड़े माण्हू अमर जलील जे नाले सां कालम नवीस आहे, कालम नगार आहे, पंहिंजे पाण खे अदीब दानिश्वर चवराए थो, पर असीं अहिड़े अदीब दानिश्वर ते लानत विझूं था जेको माण्हू माना अल्लाह रब्बुल आलमीन जी शान में गुस्ताखाना अल्फाज़ चवे, नाज़िबा अल्फाज़ चवे, जेके अक्सर मीडिया ते सभिनी साथियुनि ॿुधाइनि, उन्हनि जे चवण जी माना का गुंजाइश ई कोन थी रहे। त अहिड़ो माण्हू असांजे मुल्क में रही, ॾिसो तव्हां साहबा जी शान में जिन गुस्ताखियूं कयूं, असां भरपूर मुस्लमाननि एहतजाज कया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखियूं कयूं, असां एहतजाज कया, असां उन्हनि जे लाइ कटजी मरण जे लाइ तयार आहियूं। पर जेको माण्हू असांजे रब्बुल आलमीन, असांजे परवरदिगार, असांजे पालनहार जे शान में गुस्ताखी करे असीं ज़िंदा रहूं, इहो मुमकिन ई नथो थी सघे। असांजा ही धरना, ही एहतजाज पुरअमन आहिनि। असां पंहिंजे मुल्क पाकिस्तान जे वज़ीर आज़म पाकिस्तान, सदर पाकिस्तान ऐं उन सां गॾोगॾु असांजे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जंहिं अज़ब ख़ुदि कई मामलात ते नोटिस वरिता आहिनि, पर हेॾो वॾो मामिलो थियो आहे, कई ॾींहं गुज़री चुका आहिनि, अञा ताईं को नोटिस कोन वरितो वियो आहे। ऐं असां सरापा एहतजाज आहियूं, मुस्लमान असांजूं दिलियूं ॾुखियूं आहिनि ऐं असां मुस्लमान आहियूं। असांजी तक़ाज़ा आहे त जेसि ताईं इन माण्हू खे मुलून खे लानती खे सज़ा न ॾिनी वेंदी, तेसि ताईं असीं माना ख़ामोश कोन वेंदासीं। असांजा पुरअमन एहतजाज, असांजा धरना जारी सारी रहंदा इंशाअल्लाह। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।